अस्सलाम वालेकुम गाइस। पाकिस्तान के फेसबुक बोनस जो न धड़ पे ॾे पाकिस्तानी माशाअल्लाह स्पेशली सिंजा माण्हू ख़ुशि लॻा पिया आहिनि, पुरजोश लॻा पिया आहिनि। भई बोनस हासिल करण जे लाइ माण्हू पोस्टूं पिया कनि। लेकिन हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे यादि हुजणु घुरिजे, फेसबुक एॾो शातिर आहे जॾहिं बि कंहिंखे बोनस ॾींदो आहे न उनजी रीच ऑटोमेटिक घटि करे छॾींदो आहे। जीअं फेसबुक ॾिसे त हिनखे जेको आहे न बोनस असां न ॾियूं, हे एॾी वॾी महिनत करे माण्हुनि खे चवे, इलाज करे, मिनतूं करे, ग्रुपनि में वीडियो छॾे, हेॾे होॾे छॾे, वॾी महिनत करे पोइ असां हुनखे बोनस ॾींदासीं। पोइ हुनखे असां जेको आहे न सम्झंदासीं त भई हीअ ज़बरदस्त कॉन्टेंट क्रिएटर आहे ऐं असांजी रिक्वायरमेंट पूरी कई आहे। लेकिन अनफॉर्चुनेटली इन में जेके रिक्वायरमेंट हूंदी आहे, जेका बोनस जेको मिलंदो आहे, ख़ासि तौर ते हिन महिल सिंध वासियुनि खे धड़ पियो मिले, माण्हू पोस्टूं पिया कनि। सो उहे जेको आहे न तक़रीबन पर वीक 2 पोस्टूं फेसबुक चवंदो आहे त भई 15 लख जेका रीच पोस्ट खणी ईंदा, 2 पोस्टूं तव्हांजूं कंप्लीट थींदियूं त तव्हांखे $160 जो बोनस मिलंदो। भई माण्हू इलाज था कनि यार, उन्हनि खे तव्हां उन्हनि जूं जा पोस्टूं जेको न शेयर लाइक कंदा कयो, छो जो उन्हनि खे $160 मिली वञे। सो काफ़ी माण्हुनि खे मूं ॾिठो आहे, हाई प्रोफाइल माण्हू बि जेके आहिनि जेको उन्हनि मैंशन कयो, शेयर कयो, उन्हनि खे बि आउं लाइक कयो आहे, छो जो आउं चाहियां थो, मुंहिंजी बि ख़्वाहिश आहे त उन्हनि खे उहे डॉलर, उहे बोनस मिलनि। सो फेसबुक जहिड़ो शातिर थो थिए त तव्हां बि एॾा शातिर थी वञो, उन्हनि जो साथ ॾियो, उन्हनि जी वीडियोज़ को पोस्टुनि खे लाइक शेयर कयो हर माण्हुनि सां, जीअं उन्हनि खे बोनस मिली सघे। लेकिन फेसबुक कहिड़ो चालाक आहे, ॾिसो न, रिक्वायरमेंट ॾींदो आहे, उन्हनि जी रीच ऑटोमेटिक घटि करे छॾींदो आहे। भई जिन जूं वीडियोज़ 2 मिलियन ते व्यूज़ ईंदा, ठीकु आहे न, पर वीक उन्हनि जी जेको आहे न 7 मिलियन रीच हूंदी आहे। मुंहिंजी त अलहमदिल्ला ज़बरदस्त आहे, लेकिन असांखे बोनस वग़ैरह जेको आहे न ई असां फेसबुक असांखे ॾिना कया, न ई असां उहा रिक्वायरमेंट जेको आहे न पूरी करण जी कोशिशि पे कई। लेकिन ऑटोमेटिक थियनि था त उहे अलॻि ॻाल्हि आहे। लेकिन इहो आहे त मिले न मिले परवाह न आहे। बहरहाल ऐं उन्हनि खे सपोर्ट कंदुसि बिल्कुलु, जिन खे बोनस थो मिले, जिन जूं पोस्टूं रीच घटि थियूं हासिल कनि था, ऐं स्पेशली उन्हनि जा पोस्टूं, उन्हनि जूं वीडियोज़, उन्हनि जूं तस्वीरूं ऐं शेयर कंदुसि पंहिंजे पेज ते। उहे दोस्त भले मूंखे कमेंट सेक्शन में कमेंट करे था सघनि त भई असांखे रिक्वायरमेंट मिली आहे, असांजी पूरी करायो। मुंहिंजा तक़रीबन 3 पेज आहिनि जिन ते तक़रीबन 1,30,000 ऐं हे जेको पर्सनल मुंहिंजो जेको पेज आहे हिन ते तक़रीबन 4,70,000 फॉलोवर आहिनि, ऐं सेकेंड आहे जंहिं ते 80 थर्ड जेको आहे हुन ते 80,000 फॉलोवर आहिनि। सो बहरहाल तव्हांखे इहो गुज़ारिश कयां, जिन जी भाई रिक्वायरमेंट तव्हांखे फेसबुक ॾिए थो, बोनस ॾिए थो, तव्हां मूंखे मैंशन कयो, ऐं ज़रूरु हुनखे लाइक शेयर कंदुसि। ऐं चाहींदुसि त फेसबुक खां तव्हांखे $150-160 कढी तव्हांखे मिलनि। सो जियो कयोसि।